दरिया सिंध रिवर इंडस उन्हारे जे मौसम में पंहिंजी सतह खां मथे पाणी आयल आहे ऐं कच्चे जो ही इलाइक़ो आहे जेको कंडियारो ऐं मेहड़ जे विच ते दरिया सिंध जो वहकिरो उहो हमें ॾिसी रहिया आहियो। ही साम्हूं अव्हांखे वेझो करे हुनजो वहकिरो अव्हांखे ॾेखारे रहिया पियो। ही वेझो वहकिरो आहे दरिया सिंध जो। पाणी हिन वक़्तु पंहिंजे पहिरियां बुलंद हुयो, वरी कुझु लही वियो ऐं हाणे वरी ॿीहर ही पाणी पंहिंजे बुलंदीअ जी सतह ते कुझु वधी रहियो आहे ऐं ही विच में नंढड़ो हिकिड़ो ॿेट जिते ही माण्हू ॿ नज़र अची रहिया आहिनि ऐं ही वहकिरो आहे दरिया सिंध जो विच वारो वहकिरो। ॻोठ दीनपुर ऐं जाड़ो कलोड़ो जे विच ते ही दरिया जा ही मंदर। हिन वक़्तु जुलाई खां पोइ अगस्त में दरिया जो पंहिंजो वहकिरो हुयो उहो तमामु वॾे पैमाने ते जॾहिं उनजी इब्तिदा थींदी आहे बरसातुनि खां पोइ त तमामु वॾो वहकिरो अची वेंदो आहे ऐं पोइ ॿोॾि जी सूरत हाल अख़्तियार थी वेंदी आहे। पर हिन वक़्तु ॿोॾि जी सूरत हाल तमामु घटि नज़र अची रही आहे। पाणी कुझु सतह ते ॾिसो चढ़ियो आहे ऐं उनखां पोइ वरी पाणी लाथ वाथी आहे। वधण जा उहे निशान उहे पिणु नज़र अची रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु वरी पाणी वधण में कुझु नज़र अची रहियो आहे। किनारा जेके आहिनि पाणीअ जा दरिया जा किनारा हिन वक़्तु कच्चे जे इलाइक़े में दरिया जो पेट तमामु वसी थी चुको आहे ऐं जेका ॿेड़ी आहे दरिया खे पार करण में उहो काफ़ी टाइम वठे थी, छो जो जॾहिं दरिया खे चाड़ थींदो आहे त काफ़ी इलाइक़ा यानी ॿोड़ींदा आहिनि ऐं पोइ हेठां इलाइक़ा जेके आहिनि उहे ॿुॾंदा आहिनि। हाणे हीअ दरिया खां पोइ हीअ हुई ढंढ। हिन ढंढ इहा बिल्कुलु फुल भरिजी चुकी आहे ऐं ढंढ सां गॾोगॾु ही बंदि आहे। हिन बंद सां पाणी अचे लॻो आहे। पोइ ही बंदि जॾहिं अञा 4 फुट या 5 फुट 4 फुट हेठां इहो जॾहिं खां मथे चढ़ंदो आहे त पोइ ॼण ॿोॾि जी जेका सूरत हाल आहे उहा थी वेंदी आहे। सो हीअ आहे ताज़ा तरीन सूरत हाल दरिया सिंध जी। दरिया सिंध असांजो सिंधू हिन वक़्तु पंहिंजे मौज मस्तीअ ऐं जोबन में वही रहियो आहे। ही हिकिड़े ॿेटनि मां कुझु नज़ारा अव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल मसूद मंगी व्लॉग जे प्लेटफॉर्म तां अव्हांखे ॾेखारियां पियो ऐं ही दरिया जो बिल्कुलु विच वहकिरो आहे दरिया सिंध जो। रिवर इंडस जेको अचे पियो सखर खां यानी पहिरियां पंजाब ऐं पंजाब खां पोइ सिंध में दाख़िल थी गुड्डू बैराज सखर बैराज ऐं पोइ हीअ वरी कोई वञे पियो कोटड़ी बैराज ॾांहुं। त हिन वक़्तु हीअ जेको वहकिरो आहे अव्हां ॾिसो तमामु तेज़ीअ सां वहकिरो ही हली रहियो आहे ऐं साम्हूं ॾिसो हिकिड़ी ॿेड़ी उहा पिणु अव्हांखे नज़र ईंदी हूंदी पर उहा तमामु परे आहे। मुंहिंजे कैमरा जो ज़ूम जेको आहे सो वधीक कोन्हे जंहिंजे करे ॿेड़ी उहा परीं कपर ते वञी रही आहे ऐं दरिया जो नज़ारो ही वहकिरे जो हिकु तेज़ तरीन ऐं पंहिंजो रवानगी सां दरिया जे पाणी जो सफ़र जारी आहे जेको हितां थी वञी कोटड़ी बैराज ऐं कोटड़ी बैराज खां पोइ वञी समुंड में वञी दाख़िल थींदो। दरिया जा मंज़र असां ॾिसी रहिया आहियो
हुयां जेका इहा लोकेशन आहे वाकरे जी तव्हांखे उहा करे ॾेखारी आहे साम्हूं हिकु ॿेड़ी वञे थी शायदि त उन ॿेड़ीअ ते सफ़र माण्हुनि जो आहे उहो जारी सारी आहे ऐं कोशिशि इहा हूंदी आहे त जंहिंमहिल वाकिरो घणो थी थो वञे वाकिरे में पाणी जी जेका सतह आहे उहा बुलंदी ऐं जेका एराज़ी आहे उहा घणी लॻी वेंदी आहे त हीअ मंदर आहिनि नओं ॻोठ दीनपुर ऐं जाड़े जो ॻोठ उनजे विच ते दरियाए सिंध जा मंदर अव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल मसूद मंगी ब्लॉग जे प्लेटफॉर्म तां ॾेखारे रहियो आहियां उमेद आहे त हीअ वीडियो अव्हांखे पसंदि ईंदी ऐं मूंखे उमेद आहे त मुंहिंजे चैनल मसूद मंगी ब्लॉग यूट्यूब ते ऐं फेसबुक पेज ते उनखे सब्सक्राइब कंदा लाइक कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कंदा त मुंहिंजी वॾी महिरबानी ऐं इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿी वीडियो सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि तेसि ताईं दरिया जी इहा सीन ॾिठो पुठियां दोस्त मुंहिंजो मूंसां गॾु आहे अब्दुल हकीम पीरज़ादो ऐं हिन जा सफ़र जेके आहिनि दरिया जा अच वञ जा हूंदा आहिनि त हिन खां पुछंदुमि हकीम जॾहिं दरिया वधे थो पहिरियां हुनजी एराज़ी तमामु घटि हूंदी आहे 5 मिंट या 10 मिंट ॿेड़ी वठंदी आहे ऐं जॾहिं दरिया चढ़ंदो आहे ॿोॾि जी सूरत हाल अख़्तियार थींदी आहे त दरिया जो पेट बि तमामु घणो वधी वेंदो आहे त पोइ उन वक़्तु हिकु दरिया हूंदो आहे या 2 थी वेंदा आहिनि 3 थी वेंदा आहिनि ऐं ॿेड़ी केतिरो टाइम वठंदी आहे दरिया चढ़ण सां ईअं सम्झो त माना ॿेड़ी 2.5 खां 3 कलाक माई भाण ताईं वठी वेंदी आहे ऐं हिकिड़ो ई दरिया हूंदो आहे पर जॾहिं दरिया लाथे में हूंदो आहे त पोइ 2 दरिया हूंदा आहिनि कमल हिकिड़ो दरिया हूंदो आहे पोइ 5 या 7 मिंट ॿेड़ी जो रस्तो हूंदो आहे अच्छा जॾहिं भई ॿोॾि थिए थी त पोइ सम्झो त 2 कलाक 3 कलाक 2.5 खां 3 कलाक दीनपुर टू माई भाण ऐं उहो ई दरिया जॾहिं सियारे में सफ़ा ईअं थोरो वञी बीहे थो त ॿेड़ी हिकु खां केतिरो टाइम वठंदी आहे 3 खां 5 मिंट 5 मिंट 3 खां 5 मिंट त इहा दरिया जी सूरत हाल ई आहे जॾहिं चढ़ाई में हूंदो आहे त इहा सूरत हाल हूंदी आहे जॾहिं लथल हूंदो आहे त वरी उहा सूरत हाल हूंदी आहे त हीअ हिन वक़्तु असां दीनपुर ऐं जाड़े ॻोठ जे वेझो नओं ॻोठ खां वेझो दरिया जा ई मंदर असां अव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ज़रिए पेश कया आहिनि उमेद आहे त अव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी